वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन जी बाक़ायदा शुरुआत कंदासीं हिन अहम ख़बर सां। असां बोर्ड मुतासिरनि सां वाइदो कयो हो त खेनि घर ठाराए ॾींदासीं। असां जेके वाइदा कया उन्हनि ते अमल थियणु शुरू थी वियो आहे। जी नाज़रीन, अवां खे अपडेट दे रहिया आहियूं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो सिंध रेज़िडेंट कॉन्फ्रेंस के खिताब में चवणु आहे त सिंध हुकूमत बोर्ड मुतासिरनि लाइ घर ठाहिण जो कमु शुरू करे छॾियो आहे। बोर्ड मुतासिरनि खे घर ठाहे ॾियण सां गॾु खेनि मालिकाना हक़ बि ॾिना वेंदा। बिलावल भुट्टो ज़रदारी जो वधीक चवणु आहे त नाणे वारे वज़ीर ऐं IMF विच में ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि। पाकिस्तानी क़ौम ॾुखे वक़्त मां गुज़री रहियो आहे। IMF जे चवण ते अवाम ते महांगाई जो बार विझी रहिया आहियूं। IMF मुआशी क़दमनि सां गॾु बोर्ड मुतासिरनि खे तहफ़ुज़ ॾे। असांखे सिंध में घरनि जी अदावत लाइ $1.50 करोड़ जी ज़रूरत आहे। बोर्ड मुतासिरनि जी मदद करणु वफ़ाक़ी हुकूमत जो कमु आहे। इस्लामाबाद खे यादि ॾियारणु मुंहिंजी ज़िम्मेवारी आहे त बोर्ड मुतासिरनि जी मदद कई वञे। बोर्ड मुतासिरनि लाइ टारगेट सब्सिडी जो मुतालबो कयूं था। इन हवाले से वधिक तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे कराची में आवाज़ न्यूज़ जो चीफ रिपोर्टर गाज़ी झंडीर। जी गाज़ी झंडीर, वधिक छा अपडेट्स आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, पाकिस्तान पुलिस पार्टी के चेयरमैन ऐं परदेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु हिते कराची के एक मक़ामी होटल में सिंध सरकार की तरफ़ां कोठायल डोनर्स कॉन्फ्रेंस के खिताब कयो आहे। इन खिताब में या इन कॉन्फ्रेंस में वर्ल्ड बैंक, एशियन डेवलपमेंट बैंक समेत दुनिया के मुख़्तलिफ़ इलाइक़नि सां ताल्लुक़ रखंदड़ डोनर्स मौजूद हुआ। अॼु हिते सूबाई वज़ीर पिणु मौजूद हुआ। अॼु बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त हू सिंध में जेके घर बरसात ऐं ॿोॾि जी सूरत हाल जे करे उनखे बहाल करणु चाहिनि था। इन हवाले सां सिंध सरकार पंहिंजी समूरी एनर्जी इस्तेमालु करे रही आहे ऐं ईंदड़ 3 सालनि जे अंदरि हू वाइदो थो करे त सिंध अंदरि जेके घर ढहिया आहिनि या जिन घरनि जो नुक़सानु थियो आहे उनखे बहाल कयो वेंदो। न रुॻो मुतासिरनि खे पका घर ठाहे ॾिना वेंदा, पर उन्हनि घरनि जा मालिकाना हक़ पिणु उन्हनि खे ॾिना वेंदा। अॼु कॉन्फ्रेंस दौरान बिलावल भुट्टो ज़रदारी वॾे वज़ीर खे हिदायत कई त जेके घर ऐं जिन जा मालिकाना हक़ ॾिना वेंदा मुतासिरनि खे, उहे मालिकाना हक़ उन्हनि घरनि में मौजूदु औरतुनि खे मिलणु घुरिजनि। अॼु बिलावल भुट्टो ज़रदारी दुनिया जी आलमी इदारनि खां इहो मुतालबो कयो त सिंध समेत बलूचिस्तान ऐं पंजाब जे कुझु इलाइक़नि में बरसात वक़्तु जेका तबाही थी आहे उते हींअर ताईं माण्हू मुआशी दौरान समेत ॿियनि इशूज़ खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। इन करे हुन तरफ़ तवजो ॾिनी वञे, ख़ासि तौर ते वफ़ाक़ी सरकार ऐं IMF खां मुतालबो कयो बिलावल भुट्टो ज़रदारी त बरसात मुतासिरनि जे मसइलनि खे हल करण जे लाइ हू पंहिंजी तवजो ॾियनि। जी ठीकु आहे गाज़ी झंडीर, तफ़सीलुनि खां आगाह करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।